जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद में, जिते 2024 साल जे लाइ शागिर्दनि ऐं शागिर्दानियूं BBA जे लाइ इंटरव्यू हलनि पिया। एंट्री टेस्ट जेका इलेक्ट्रॉनिक ज़रिए थिए पई। अचो त हिते जे शागिर्दनि शागिर्दान ऐं उस्तादनि खां पुछूं था त उन टेस्ट जे इंतज़ाम जे बारे में छा था चवनि। हाँ, मतलब यहाँ पर हम आए, हमें पूरी मतलब यूनिवर्सिटी का जो पूरा मतलब ऐसे जैसे सिक्योरिटी लेवल जो है ना बहुत अच्छा लगा। उसके अलावा जो हमने टेस्ट किया मुझे लगा कि बहुत ही मुश्किल होगा, मगर नॉर्मल था। मतलब कुछ जाहिर सी बात है, कुछ डिफ़िकल्ट भी थे, कुछ इजी भी थे और कुछ मॉडरेट लेवल के भी थे MCQs। तो पर्सनली मैं बोलूँगी कि जो ना बहुत ही अच्छा था, पेपर तो मेरा बहुत अच्छा गया। IT में फॉर एग्ज़ाम्पल या कंहिं डिपार्टमेंट में 400 ॿारनि अप्लाई कयो आहे या 300 ॿारनि अप्लाई कयो आहे, त उन 300 में असां ॾिसंदासीं जेका असां असां 100 ताईं असां ॿार खणंदासीं। इन खां वधीक असां कोन खणंदासीं। 100 मां असांखे 80 ॿार बि अची विया, मिसाल हली करे छॾे विया, ऐं असांखे 80 ॿार ॿिनि क्लासरूम में जेका असां एडजस्ट करण में असां ईज़ी थींदो। असां कट ऑफ जेका असां 100 ते रखंदासीं, उहो मेरिट में जिथे बीठो। अहिड़ी तरह जेका असां ॿिए डिपार्टमेंट कंदासीं त उन कट ऑफ थोरो घटि अचे, 3 या घटि अचे, त ईअं जेका असां मेरिट डिपार्टमेंट वाइज़ अलॻि अलॻि ठहंदी जेका असां कर। थैंक यू सर। ये इंशाल्लाह अच्छा ही होगा। बाकी माहौल बहुत अच्छा है, साफ़ है, काफ़ी पुरसुकून है। यहाँ का माहौल जो है वो बहुत अच्छा था। मतलब यहाँ की एक तो क्लीन है सब कुछ और सिक्योरिटी भी अच्छी है, यहाँ सिस्टम अच्छा है। और अगर हम यहाँ पढ़ने आते हैं तो फ्यूचर हमारा अच्छा होगा। मतलब यहाँ सब कुछ बेस्ट है और टेस्ट भी सही अच्छा था। मैंने माइक्रोबायोलॉजी में किया है एंड आई होप मेरा हो जाएगा। हमने 32 लिया है, जेनेटिक्स में हमने लिया है डिपार्टमेंट में एडमिशन, और B ब्लॉक में हमारा टेस्ट था IT लैब में। बस नॉर्मल हो, एतिरो माना वधीक कोन हो। ऐं माना मैथ्स थोरी घणी ॾुखी हुई। ऐं 40 मार्कूं आया आहिनि मुंहिंजा IT डिपार्टमेंट में वठंदुसि। तो इंग्लिश में थी वेंदो। मीडिया स्टडीज़, मीडिया कम्युनिकेशन बि असांजो सुठो डिपार्टमेंट हले पियो। ऐं सिंध जे हवाले सां मीडिया डिपार्टमेंट तमामु सुठो तरक़ी करे पियो हिते बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में। त ॿारनि खे सिलेक्शन करण जो मौक़ो, ॿारनि खे पढ़ण जो मौक़ो, ऐं ॿारनि खे पंहिंजी फील्ड जे बारे में जेकी सिलेक्ट कनि था उन बारे में सॼी ॼाण मिले थी, ऐं मुतमिन थी ॿार हितां वञे थो। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद तुफ़ैल मेमन, डिप्टी रजिस्ट्रार एकेडमिक्स ऐं इंचार्ज एडमिशन्स। अल्हम्दुलिल्लाह असां कुझु अरसो अॻु में कंप्यूटर बेस्ड टेस्ट जो आगाज़ कयो आहे। 4 साल थी विया आहिनि ऐं तव्हां पाण ॾिठो आहे त ॾाढो समूथली कमु हले थो ऐं स्टूडेंट्स बि ख़ुशि आहिनि। पेपर करण महिल ई उनखे पंहिंजो अस्सलाम वालेकुम। मेरे 54 मार्क्स आए हैं और मैंने ब्रिज प्रोग्राम के लिए अप्लाई किया था, तो BBA में उम्मीद है इंशाल्लाह एडमिशन हो जाएगा इतने अच्छे मार्क्स पे। और यहाँ का इंतज़ामिया मतलब मैनेजमेंट यहाँ पर बहुत अच्छी थी और थैंक यू। सर मां ॻाल्हाईंदुमि हिते जेको निज़ाम आहे तमामु ख़ूबसूरत आहे माशाल्लाह सां। VIP तरीक़े सां हिते सिक्योरिटी आहे, को बि हिते शैतानी जो को बि गुंजाइश न आहे। ऐं हिते जी जेकी टेस्टिंग सर्विस आहे कंप्यूटर ते आहे, बहितरीनु आहे, बिल्कुलु तमामु घणी ख़ूबसूरत आहे हर शइ हिते। ऐं हिते जेको असां फ्यूचर पंहिंजो ॾिसूं था त असांखे जेकी पंहिंजी चॉइस आहे उन ते शुक्र थो थिए जे असां बहितरीनु जॻह आया आहियूं ऐं हिते इनशाला असां कामयाबु थी निकिरंदासीं। तव्हां कहिड़े सब्जेक्ट में? असां सर IT में रखियो आहे ऐं इनशाला हिते कामयाबु थी डिग्री पंहिंजी पास कंदासीं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद जे वाइस चांसलर प्रोफेसर ऐं स्टूडेंट्स जूं, जिन अॼोकी 2024 जे लाइ एडमिशन जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हायो, जिन इंतज़ामनि जो जे जाइज़े ते पिणु ॻाल्हायो। बहितर माहौल हो। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्हा सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरत।